अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आओ या मुदस्सिर अब्बास। तफसीली खबरुन खां पहिरीं हिक नज़र हेडलाइंस ते। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मकानी चूंडूं तकबंदियुनि खां पोइ थींदियूं। हिन वक़्तु 1998 वारी आदमशुमारी मंज़ूर थियल आहे, उन ते चूंडियूं नथियूं थी सघनि। आदमशुमारी खां पोइ तकबंदियूं थींदियूं। नई आदमशुमारी जी मंज़ूरी CCI ॾींदी। तकबंदियुनि खां पोइ कानून मूजिबि 120 ॾींहंनि अंदरि चूंडूं थींदियूं। लाहौर मोटरवे ज़्यादती केस में अहम अकबर आई। जवाबदार वकार हसन CIA पुलिस वटि पेश। वकार तरफ़ां औरत सां ज़्यादती खां इनकार। CIA पुलिस जी जांच जारी। जवाबदार आबिद जो चवणु आहे त मूं कॾहिं बि वकार सां का बि वारदात नाहे कई। पुलिस तरफ़ां जवाबदार वकार हसन जो DNA कराइण जो फ़ैसिलो। गुज़िरियल ॾींहुं पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोस्तार जवाबदार आबिद ऐं वकार जी निशानदेही कई हुई। कराची में वधीक हिक इमारत किरी पई। ॾियारी में 2 माड़ इमारत किरण सबबि 2 ॼणा फौत, 12 ज़ख़्मी। 16 घिटियुनि सबबि इमदादी कार्रवाइनि में मुश्किलातूं। इमारत जे हेठें फ्लोर ते गुदाम ऐं मथे मज़दूर रहंदा हुआ। सिंधु दरिया में गुड्डू ऐं सखर बैराज वटि पाणी वहकिरनि में मुसलसिल लाथ जारी। 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज वटि 99,000 क्यूसेक लाथ। गुड्डू बैराज वटि मथां वहकिरो 3,92,838 क्यूसेक थी वियो। सखर बैराज वटि मथां वहकिरो 4,10,900 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज जो वहकिरो 2,54,227 क्यूसेक ताईं पहुची वियो। घोटकी वेझो ॻोठ दोस्त मोहम्मद बुल्लो में हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान मोहम्मद हाशिम बुल्लो क़त्ल।